सिंध ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान में अॼु खां बरसातुनि जो नओं सिलसिलो शुरू थियण जी आगाही कई वई आहे। ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में 14 सेप्टेम्बर ताईं वक़्फ़े वक़्फ़े सां वसकारो थींदो। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु खां बदीन ठटे ऐं मीरपुर ख़ास में बरसात पवंदी। सिंध ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान में अॼु खां बरसातुनि जो नओं सिलसिलो शुरू थियण जी आगाही कई वई आहे। ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में 14 सेप्टेम्बर ताईं वक़्फ़े वक़्फ़े सां वसकारो थींदो। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु खां बदीन ठटे ऐं मीरपुर ख़ास में बरसात पवंदी। सिंध ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान में अॼु खां बरसातुनि जो नओं सिलसिलो शुरू थियण जी आगाही कई वई आहे। ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में 14 सेप्टेम्बर ताईं वक़्फ़े वक़्फ़े सां वसकारो थींदो। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु खां सिंध जे बदीन ठटे ऐं मीरपुर ख़ास जे इलाइक़नि में बरसात पवंदी। तव्हांखे आगाह कयूं पिया, सिंध ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान में अॼु खां बरसातुनि जो नओं सिलसिलो शुरू थियण जी आगाही कई वई आहे। ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में 14 सेप्टेम्बर ताईं वक़्फ़े वक़्फ़े सां वसकारो थींदो। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु खां बदीन ठटे ऐं मीरपुर ख़ास जे इलाइक़नि में बरसात पवंदी। आगाह कयूं पिया तव्हांखे नाज़रीन, सिंध ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान में अॼु खां बरसातुनि जो नओं सिलसिलो शुरू थियण जी आगाही कई वई आहे। ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में 14 सेप्टेम्बर ताईं वक़्फ़े वक़्फ़े सां वसकारो थींदो। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु खां बदीन ठटे ऐं मीरपुर ख़ास